हिन सेशन में असांजी जेका बि कीनोट स्पीकर आहिनि असांजी मोज़िज़ महिमान ऐं उनजो तारीफ़ करायां उन खां पहिरियां जो उनखे स्पीच लाइ हिते दावत ॾियां डॉक्टर फहमीदा हुसैन साहिबा डॉक्टर फहमीदा हुसैन साहिबा is a well-known author, scholar, linguist and intellectual of Sindh, Pakistan. Her fields of work have been literature, linguistics, women studies and anthropology. Her specialization is in the study of Shah Abdul Latif Bhittai. And she has also served as chairperson Shah Abdul Latif Chair at Karachi University. And then also she has served as the chairperson Sindhi Language Authority. So, Dr. Fahmeeda Sahiba ki आऊं गुज़ारिश कंदुसि त पंहिंजी कीनोट स्पीच लाइ अचनि डॉक्टर फहमीदा साहिबा स्टेज ते वेठल मोज़िज़ महिमान साम्हूं वेठल भाउरो भेनरो मुंहिंजे हिन मक़ाले जो उनवान आहे सिंधू लिखत जी भाञ लाइ के तजवीज़ूं मूं चंद जेके तजवीज़ूं आहिनि बल्कि मुख्य तजवीज़ जेका आहे सा अंग्रेज़ी में लिखी आहे त जीअं जेके असांजा ॿाहिरि जा माहिर आहिनि उहे उनखे सम्झी सघनि उन खां पोइ मूं पंहिंजे मुल्क में सिंधी ॿोलीअ ते कंप्यूटराइज़्ड तरीक़े सां भाञ जे सिलसिले में जेके कमु पिया कनि कुझु तजवीज़ूं उन्हनि जे लाइ ॾिनियूं आहिनि सो आऊं हिकिड़ा ॿ पेज जेके आहिनि से अंग्रेज़ी में पढ़ंदसि उन खां पोइ वरी सिंधीअ में ॻाल्हाईंदसि The topic of my paper today is decipherment of Indus script, a few suggestions. As we all know that from the last 100 years, European and Indian scholars have been trying to decipher the Indus script without any success. Some of them were trying to find an old version of Sanskrit in it, while others like Dr. Asko Parpola and Mr. Mahadevan were trying to find Dravidian connection, considering to be pre-Aryan. There also was a very small number of scholars who believed that the underlying language of Indus science might be an ancient indigenous pre-Aryan language. They were Swami Sankaranand and also Siraj Memon from Sindh. Still, the language could not be demystified. In the 21st century, experts in computer technology stepped in to interpret the language through technology and computational linguistics, language engineering, artificial intelligence, using softwares, programs, algorithms. Most of these experts, such as Professor Rajesh Rao, Nisha Yadav, and Mr. M.N. Vahia, belong to South India. They believe in the Dravidian theory. They fed their computers with patterns used in the Indus inscriptions, such as the frequency, order, and sequence of signs. Along with them, they entered patterns of 4 human languages that were Sanskrit, Sumerian, English, and an ancient Dravidian language, Tamil, that is spoken in South India. Please note that all these languages were spoken thousands of kilometers far from the Indus Valley. However, the pattern analyzing software proved the presence of a human language in these signs, which was earlier questioned by scholars like Steve Farmer, Richard Sprott, and Michael Witzel, calling it just a myth, but the language was still not identified. I have listened to lectures and watched presentations of Dr. Kenoyer on this subject, in which he has argued that it is not possible to read the script without a Rosetta Stone. He believes that the writing system did not come from outside but was indigenous, developed by the Indus people themselves. In one of his lectures, he said that he thought there were more than one language spoken in the region,
but they had a common ancestor or parent language. He calls that language language X. Sir, I'm telling or giving this suggestion to Dr. Kanair. In this context, our local Sindhi-speaking scholars like Siraj Memon and Dr. G.A. Alana believed the same. Mr. Siraj proposed that not only the script was indigenous, but the underlying language was also indigenous, older than most of the other languages of the subcontinent. Even Dr. Trump and Sir Grierson had also mentioned about the presence of one indigenous or desi element in Sindhi not preserved by other Prakrits. Mr. Siraj Memon proposed the name of that element as Proto-Sindhi, the parent language, the language X of the valley of the river Sindhu or the Indus. Therefore, he argued that until and unless any or some of the languages spoken in this valley, where the ruins of Mohenjo-daro, Harappa, Amri, Kotdiji are located, are not entered or fed in such computer programs, we would never be able to decipher the Indus script. The inscriptions on seals found elsewhere may have variations, and also similar signs may have different patterns and different meanings. Let those be deciphered by Tamil-speaking South Indians or Sanskrit-speaking Brahmins of North India, but we need to focus on languages of the Indus Valley only. And these are Sindhi, Saraiki, Punjabi, Hindko, etc. The teams of scholars conducting research on this subject must include persons speaking these languages. हाणे आऊं सिंधीअ में चंद तजवीज़ूं पेश कंदसि. सिंधु लिखत जी भाञ ते कमु कंदड़ कंप्यूटर इंजीनियर्स, कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक्स ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस या मशीनी ज़हानत जे मामलनि खे सम्झंदड़ नौजवाननि ऐं सिंधी ॿोलीअ जे उन्हनि आलमनि खे कुझु तजवीज़ूं ॾियण थी चाहियां जेके उन ॾिस में थींदड़ तहक़ीक़ में मददगार थी सघनि थियूं. पहिरीं ॻाल्हि इहा त उहे इन यकीन सां कमु शुरू कनि त छाकाणि जो सिंधु लिखत जिन मोहरनि ते मिली आहे उहे सिंधु माथिरीअ जी तहज़ीब जे मागनि तां मिलियूं आहिनि. इन करे उन्हनि में पक ई पक हिन ख़िते जी ई का क़दीम ॿोली हूंदी जेका असांजे हाणोकियुनि ॿोलियुनि जी नानी पड़नानी यानी एंसेस्टर हूंदी. ॿियो त अचो इन ॻाल्हि ते त इहा कहिड़े ख़ानदान सां तालुक़ु रखंदी हुई, छो त उन सां ॿोलीअ जी बनावट या साख़्त जो तालुक़ु थी सघे थो. सिंधी ॿोलीअ जे बुण बुनियाद बाबति ॿाहिरियनि आलमनि खां सवाइ असांजनि पंहिंजनि आलमनि काके भेरूमल, डॉक्टर नबी बख्श बलोच, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना ऐं सिराजुल हक़ मेमन जिन जा ॾिनल नज़रिया अव्हांखे मालूम आहिनि ऐं मूंखे उहे दोहिराइण जी हिते ज़रूरत कोन्हे. पर हिकु गिरोह जे नज़रिए मुताबिक़ जेकॾहिं आर्या ॿाहिरां आया बि हुआ त उनखां अॻु में हिते को गूंगा माण्हू त कोन रहंदा हूंदा ऐं जेके तमामु घणा सुधरियल ऐं वेल सेटल्ड माण्हू हुआ से हितां सभु जा सभु लॾे वञण लाइ मजबूर त कोन थिया हूंदा. ॿिए गिरोह जी ॻाल्हि जेकॾहिं मञिजे त आर्या ॿाहिरां कोन आया हुआ पर हितां के माण्हू ॿाहिरि विया, इहा थ्योरी सिराज साहिब बि ॾिनी आहे ऐं कुझु ॿियनि माहिरनि ॾिनी आहे त ऐं हिकिड़ो किताब बि आहे रिटर्न ऑफ द आर्यन्स जे नाले सां, त हितां ई के सुधरियल माण्हू ॿाहिरि पंहिंजी ॿोली खणी विया ऐं उते वञी कुझु वक़्तु गुज़ारण खां पोइ उनखे सुधारे संवारे संस्कृत नालो ॾेई वापसि खणी आया. उन में वेद लिखियाऊं ऐं उन में जेको आहे ग्रामर लिखियाऊं ऐं अहिड़े तरीक़े सां उहा हिकिड़ी पाक पवित्र ॿोली बणिजी वई. पर हाणे असीं जेकॾहिं सिंधी ॿोलीअ में संस्कृत लफ़्ज़नि जा वेही बुनियाद ॻोल्हियूं त उन मां बि इहो नतीजो थो निकिरे त सिर्फ़ु वोकेबलरी या लफ़्ज़नि जे हिकु ॿोलीअ मां ॿी ॿोलीअ में वञण जे करे ॿोलीअ में तब्दीली कान ईंदी आहे. असुलु ॻाल्हि हूंदी आहे ॿोलीअ जो ग्रामर या सिंटेक्स जंहिंखे नहवी जोड़ जक बि चइबो आहे.
इहे ऐं ॿियूं केतिरियूं ख़ूबियूं आहिनि जेके कंहिं बि ॿोलीअ जे ख़ानदान खे तय कंदियूं आहिनि। उन करे इन ॾिस में असांजे ॿोलीअ जे माहिरनि खे इहो नुक़्तो बि ज़हन में रखिणो पवंदो त ॾखण हिंदुस्तान जूं ॿोलियूं तामिल, तेलुगु या कन्नड़ असांखां हितां हज़ारे मेल परे आहिनि ऐं हिन ख़िते में बि सिर्फ़ु हिकिड़ी ॿोली ब्राहवी जेका हुई, असां सिंध में ब्रोही चवंदा आहियूं, उहा ॿोली चयो पियो वियो त उहा दरावड़ी आहे, पर हाणे उन थ्योरीअ ते बि शक जो इज़हार थियो आहे ऐं कुझु लिसानियात जा माहिर जेके आहिनि उहे चवणु लॻा आहिनि त न, इहा ॿोली दरावड़ी कान्हे। इहो बहस हलंदड़ आहे। टी ॻाल्हि, अलबैरूनी, डॉक्टर बलोच ऐं सिराज तोड़े डॉक्टर अलाना पंहिंजनि किताबनि में सिंधी कल्चर जे तसलसुल जी या कंटिन्यूटी जी ॻाल्हि कई आहे ऐं केतिरा ई मिसाल ॾिना आहिनि। मिसाल तौरु, मोहन जे दड़े मां लधियल ढगे गाॾी, इन जहिड़ी साॻी गाॾी अञा ताईं असां वटि हलंदड़ आहे। मर्दानी मूर्त जंहिंखे किंग प्रिंस जो नालो ॾिनो वियो आहे, जॾहिं त उन तहज़ीब में न को किंग हुआ, न को महल हुआ, न को वरी वॾा मंदर हुआ, बहरहाल उनखे किंग प्रिंस चवनि था। उन मूर्त जे कुलनि ते टिफुली, अजरक, औरतुनि जे ॿाहुनि में कुल्हे ताईं ॿाहियूं या चूड़ा, धरतीअ खे माता जो दर्जो ॾियणु ऐं पाणी या दरिया शाह खे पूॼणु या माओ आदर्शी समाज जा के ॿिया ओञाण शामिल आहिनि। त छा उन्हनि सां लाॻापियल ॿोलीअ में तसलसुल कोन हूंदो? बेशक सदियुनि गुज़रण सां ॿोलीअ में फितरी इर्तिका अमल में आई हूंदी, पर बुनियादी तौरु उन्हनि जूं पाड़ूं मोहन जे दड़े, हड़प्पा, मेहरगढ़ ऐं हिन तहज़ीब जे ॿियनि मर्कज़नि में हूंदियूं। हिते आऊं हिकिड़ो हवालो वॉल्टर फेयर सर्विस जो ॾियां थी त जेतिरे क़दुरु ॿोलीअ जो तालुक़ु आहे त किनान जी किनानी, हिटी, प्रोटो एलमी, सुमेरी, अलती, दरावड़ी, मुंडा, हिंद आर्याई, एतिरे क़दुरु जो गुम थी वियल अणॼातल ॿोलियुनि खे सिंधू माथिरीअ जे माण्हुनि जे वातनि या चपनि ते थापियो वियो आहे। हिकु ॻाल्हि नुमाया आहे त शायदि विरले कंहिं माहिर शौरी तरह हड़प्पा जी लिखत खे इंडस तहज़ीब जे हवाले सां सम्झण जी कोशिशि कई हुजे ऐं आउं बि इहा ई ॻाल्हि जेका आहे सा तजवीज़ जे सूरत में साम्हूं रखां थी त ही जेके असांजा माण्हू आहिनि तहक़ीक़ करण वारा, उन्हनि खे सिंधी ॿोलीअ खे ऐं हिन ख़िते जूं ॿियूं ॿोलियूं सराइकी, पंजाबी वग़ैरह उन्हनि खे ज़रूरु साम्हूं रखणु घुरिजे। सो चई सघिजे थो त घणो करे स्पेक्युलेशन्स, अज़म्पशन्स जो बुनियादु ग़लति हो, इन करे अञा ताईं कामयाबी हासिलु कोन थी आहे। हाणे मकालो वॾो आहे, ऐं कुझु शयूं छॾे थी वञा। हिकिड़ो पॉइंट इहो त हिन वक़्त ताईं रोज़ेटा स्टोन न मिलण जे बावजूदि बि लीनियर बी ॿोली जेका आहे उनखे ॻोल्हियो वियो आहे ऐं उनखे पढ़ियो वियो आहे ऐं उहा यूनान जी जेका पुराणी क़दीम ॿोली आहे उहा साबित थी आहे। उनखां सवाइ माया हायरोग्लिफ्स जेके आहिनि उहे बि पढ़िया अथनि, छो जो उन जी बि जेका धरती हुई मीज़ो अमेरिका, उतां हुन जा उन ॿोलीअ जा अञा ताईं माण्हुनि लफ़्ज़ सांढे रखिया हुआ, ग्रामर वग़ैरह सांढे रखियो, इन करे हू उन ताईं पहुची विया। हाणे ॿ टे लफ़्ज़ आऊं कंप्यूटर माहिरनि खे चवणु चाहींदुसि जेके सिंधी ॿोलीअ जे माहिरनि सां गॾिजी कमु करे रहिया आहिनि। उन्हनि खे घुरिजे त सिंधी ॿोलीअ जी जेका जोड़ जक आहे, ऐं अंग्रेज़ीअ जा लफ़्ज़ चवां थी, मूं सिंधीअ में बि उन्हनि खे लिखियो आहे त जीअं वधीक सम्झ में अचनि, त फोनेटिक्स, मॉर्फोलॉजी, सिंटेक्स, सिमेंटिक्स, इन्हनि जे नज़ाकतुनि खे सम्झण जी ज़रूरत आहे, जेके असांजे कंप्यूटर जे माहिरनि खे मुमकिन आहे त घटि ईंदा हुजनि, त उन्हनि खे घुरिजे त कंहिं सिंधी ॿोलीअ जे माहिर, ग्रामर जे माहिर माण्हूअ सां गॾु वेही ऐं हू उन्हनि शयुनि खे सम्झनि ऐं उन ते कमु कनि ऐं अलामतुनि ऐं ओञाणनि यानी साइंस एंड सिम्बल्स जी जो हिकिड़ो इल्मु आहे सिमियोटिक्स, जेकॾहिं हू उनजो बि थोरो मुतालियो करे वठनि त हू उन मां घणो कुझु पिराए सघनि था। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि जेका मूं अंग्रेज़ी में चई त हिकिड़ा पैटर्न्स आहिनि जेके हू फीड कनि था कंप्यूटर में। हाणे उन पैटर्न्स जी ॻाल्हि आउं कंदसि त सिंधी ॿोलीअ जा आवाज़ या सौतिया जंहिंखे फोनीम्स चइबो आहे, उन्हनि मां ठहंदड़ पद यानी सिलेबल्स, लफ़्ज़, मॉर्फीम्स, जुमिला, सेंटेंसिस ठहण जा उसूल सम्झणु घुरिजनि ऐं पोइ पैटर्न्स ठाहिणु घुरिजनि। अक्सर माहिरनि जो चवणु आहे त सिंधी ॿोली लोगोग्राफिक या लोगो सिलेबिक आहे, माना पदनि ते ॿधल आहे। सिराज साहब इन सिलसिले में चयो हो
त ॿोली सिंधी ॿोली घण पदी ॿोली आहे ऐं उहा फिरंदड़ ॿोली आहे, यानी एग्लूटिनेटिंग ऐं इन्फ्लेक्टिव ॿोली आहे। सो ॿिन्ही सूरतुनि में पदनि जी जोड़ जक ते ज़रूरु गौर करणो पवंदो। जॾहिं कंप्यूटर में के बि पैटर्न्स ठहंदा त असांखे मालूम हुअणु खपे त कहिड़ा आवाज़ गॾिजी लफ़्ज़ ठाहिनि था ऐं कहिड़ा आवाज़ कॾहिं बि गॾु कोन था ॻाल्हाए सघजनि, ऐं वरी कहिड़ा आवाज़ पाण में ज़म थी ऐं नओं आवाज़ जोड़ींदा आहिनि। ऐं हिकिड़ो मिसाल ॾींदसि, जीअं पाण ठाहींदा आहियूं पीअण मां पीतो, निकिरण मां निकितो, छुअण मां छुतो, तीअं असां वठण मां छा चवंदा आहियूं, वठितो या वरितो। ठे ऐं टे जेके आहिनि से उमूमन गॾु कोन इस्तेमालु थींदा आहिनि। पुठिते लफ़्ज़ को माण्हू चई सघे थो, पर उहे ॿ अलॻि लफ़्ज़ आहिनि, हिकिड़ो लफ़्ज़ कोन्हे। सो इहो ॾिसणो पवंदो, जेकॾहिं के साइन अहिड़ी पढ़णी ॾिए पई त उहा उते थी सघे थी या नथी। ऐं ॿियो आहे धणी, धणीअ मां मुअनस ठहंदो धणियाणी, पर असां चवंदा आहियूं धञाणी, या वरी के माण्हू चवंदा दयाणी। त इहो जेको ॿिनि आवाज़नि जो पाण में मर्ज थियणु आहे उहो बि उन्हनि खे नोट करिणो पवंदो। वरी कुझु ग्रामर जा उसूल साम्हूं रखो ऐं लफ़्ज़नि में जेके आवाज़ आहिनि उहे कीअं था फिरनि। मिसाल तौरु हिकिड़ो लफ़्ज़ आहे भुॼणु, भुञंदा आहियूं जॾहिं असां ॿोड़ खे त उनखे चवंदा आहियूं भुॼणु या भुञणु। हाणे उन मां भुॻो लफ़्ज़ ठहंदो, ऐं वरी साॻिए वक़्तु भिॼणु, साॻिया अखर आहिनि, साॻिया आवाज़ आहिनि। भिॼणु त उन मां ठाहींदा आहियूं भिनो। भुॻो ऐं भिनो में ॾिसो ॻे ऐं नून जो फ़र्क़ु आहे। साॻी तरह पचणु ऐं पचाइण मां पचियो कोन चवंदा आहियूं, पको चवंदा आहियूं। त माना चे जो आवाज़ु फिरियो काफ़ में। वरी भिचण ऐं भिचाइण में चे जो आवाज़ु छा थियो, भिचियो कोन थींदो पर भितो। सो इहो जेको हिकिड़ो गोरख धंधो आहे, इहो जेसिताईं माण्हू पाण सिंधी ॻाल्हाईंदड़ इन रिसर्च में शामिलु न हूंदो तेसिताईं साइंस खे सम्झी कोन सघिबो। साइंस यानी अलामतुनि खे ॿ अलामतूं गॾु पियूं अचनि, ॿिनि में अहिड़ा आवाज़ आहिनि जेके सिंधीअ में गॾु इस्तेमालु नथा थी सघनि, त पोइ छा कबो। ऐं आख़िरी नुक़्तो मुंहिंजो इहो आहे त जेका ॿोलीअ जी पार्सिंग या छेद या एनालिसिस थींदी आहे, उन में लफ़्ज़नि जा जेके जुमलनि जा जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि उन्हनि जो पाण में तालुक़ु हूंदो आहे। सिंधी असांजे आम तरह ग्रामर जे माहिरनि अंग्रेज़ी ॿोलीअ जे ग्रामर खे स्टैंडर्ड रखी ऐं पोइ सिंधीअ जा ग्रामर जोड़िया आहिनि। त हाणे अंग्रेज़ी जुमिले में पहिरीं फ़ाइल ईंदो आहे, पोइ फ़ेल ईंदो आहे, उनखां पोइ मफ़ौल ईंदो आहे, पोइ उन्हनि सां लाॻापियल ॿिया लफ़्ज़ ईंदा आहिनि। पर सिंधीअ में पहिरीं फ़ाइल, पोइ फ़ेल ऐं पोइ मफ़ौल ईंदो आहे। ऐं असां वटि हर्फ़ जर जेके अंग्रेज़ीअ में प्रीपोज़िशन थो चइजे, असां वटि इस्म खां पोइ ईंदो आहे, त असां वटि उहो प्रीपोज़िशन कोन्हे, उहो असां वटि पोस्ट पोज़िशन आहे। त इहे सभु फ़र्क़ु इहे बि पैटर्न्स में शामिलु हुअणु खपनि। केतिरियूं बनावटूं मज़ेदार हूंदियूं आहिनि। माण्हू असांखां अची पुछंदा आहिनि त भई हिनखे अंग्रेज़ी में छा चइबो या उर्दूअ में छा चइबो। मसलन पींघे में लुॾिबो आहे या पींघे में लुॾिजे थो। हाणे हिनखे उर्दूअ में तर्जुमो करियो, लुॾिबो ऐं लुॾिजे जो उर्दूअ में हिकिड़े लफ़्ज़ में तव्हांखे मुतबादिल कोन मिलंदो, अंग्रेज़ी में त अञा बि मुश्किल आहे। सो इहा बनावट बि सिंधीअ जी ख़ासि बनावट आहे। इन में प्रयोग, कर्तरी ऐं भावी ऐं इहे अंग्रेज़ी में ग्रामरनि में टर्म्स आहिनि, उहे सिर्फ़ु ग्रामर जा माहिर सम्झाए सघनि था ऐं कंप्यूटर जे माहिरनि खे ॿुधाए सघनि था त हीअ जेका बनावट आहे उहा सिंधी ॿोलीअ जी आहे या न आहे। साॻी तरह मुज़कर मुअनस जूं शिकिलियूं आहिनि। ज़बर ज़ेर पेश सां असां मुअनस मुज़कर बि ठाहींदा आहियूं, जमा वाहिद बि ठाहींदा आहियूं। उहे सभु बनावटूं मूं ॾिनियूं आहिनि हिते। हाणे मूंखे चयो अथनि त हाणे तव्हां ख़तमु करियो, जेतोणीकि मूं वटि अञा सिंधी ॿोली जा के मिसाल हुआ जेके आउं बहरहाल मूं मक़ालो लिखी छॾियो आहे ऐं लैंग्वेज अथॉरिटी जे हवाले कंदसि त उहे उनखे छापीनि ऐं असांजे नौजवाननि खे इन मां कुझु रहनुमाई मिली सघे। तव्हांजी महिरबानी।